खबर जो सूत्रों जारी आवाज़ मटियारी खबर नालों सिंध हाई कोर्ट के हुकूमत ते चीफ सेक्रेटरी सिंध के हिदायतुनि जी ते रोशनी में ज़िले मटियारी में सेहत के शोबे में सुधारा आणण ऐं आवाम के मौसर तबी सहूलियतूं ॾियण लाइ लतीफ़ हाल मटियारी में डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी सदारत हेठि अहम इजलास थियो, जंहिं में डिस्ट्रिक्ट हेल्थ कमेटी क़ाइम कंदी ज़िले जे सभिनी अस्पतालनि ऐं सिहत मर्कज़ जे मॉनिटरिंग करे रिपोर्ट तैयार करण सां गॾु सिहत जे शोबे खे हंगामी बुनियादनि ते बहितर करण लाइ भरपूर उपाउ वठण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त डिप्टी कमिश्नर मटियारी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर एसएसपी मटियारी ऐं हेल्थ कमेटी जे ॿियनि ऑफिसरनि सां गॾु ज़िले जे अस्पतालुनि जो तफ़सीली दौरो करे अस्पताल अंदरि सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। गॾियाणी में डिप्टी कमिश्नर मटियारी चयो त अवाम खे सिहत जे हवाले सां सहूलियतूं फराहम करणु ज़िले इंतिज़ामिया जी अवलीन ज़िमेदारी आहे। मेडिकल ऑफिसरनि सां गॾिजी अस्पतालनि जा दौरा करे दवाऊं, सफ़ाई सुथराई, पैरामेडिकल स्टाफ जी हाज़िरी, मशीनरी, लेबोरेटरी जी सहूलियतूं ऐं सिक्योरिटी बाबति रिपोर्ट तैयार करे चीफ सेक्रेटरी सिंध खे मोकिली वेंदी, जीअं घुर्बल सहूलियतुनि खे यकीनी बणाए अवाम खे मयारी तबी सहूलियतूं ॾेई सघजनि। डिप्टी कमिश्नर मटियारी PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर पारां गॾिजाणी में शिरकत न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो टिन्हिनि तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर ऐं सिहत खाते जे अमलदारनि खे अस्पतालनि ऐं सिहत मर्कज़ जा ज़ाती तौर ते दौरा करे खुलियूं कचहरियूं मुनक़द करे अवाम जा मसइला फौरी तौर ते हल करण जी हिदायत कई। इन मौक़े ते IHS जे डिस्ट्रिक्ट मैनेजर डॉक्टर मुज़फ़र सामू चयो त कबीर उडेरो लाल स्टेशन ऐं भले ॾिनो काका जे सिहत मर्कज़ ते दवाउनि जी दस्तियाबी सां गॾोगॾु सिहत मर्कज़ अंदरि अवाम खे मुयसर तबी सहूलियतूं फराहम करण लाइ उपाउ वरिता पिया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।